आम खबर न्यूज़ कराची खां कराची में धरणो हणी वेठल IBA टेस्ट पास उम्मीदवारनि पारां CM हाउस तरफ़ वञण जी कोशिश कई वई आहे। पुलिस खेनि रोके वरितो आहे। अव्हां खे अपडेट कयूं त पुलिस मुज़ाहिरीन ते कड़की पई आहे, लठबाज़ी कई वई आहे। एहतिजाज कंदड़ न्याणियुनि ते बि तशदद कयो वियो आहे। अव्हां खे आम ख़बर न्यूज़ त कराची में धरणो हणी वेठल IBA टेस्ट पास उम्मीदवारनि पारां CM हाउस तरफ़ वञण जी कोशिश कई वई आहे। पुलिस खेनि रोके वरितो आहे। पुलिस मुज़ाहिरीन ते कड़की पई आहे, लठबाज़ी कई वई आहे। अव्हां खे ॿुधायूं त एहतिजाज कंदड़ न्याणियुनि ते बि तशदद कयो वियो आहे। केतिराई नौजवान हिन वक़्तु गिरफ़्तार कया विया आहिनि। कराची में धरणो हणी वेठल IBA टेस्ट पास उम्मीदवारनि पारां CM हाउस तरफ़ वञण जी कोशिश कई वई। पुलिस खेनि रोके वरितो आहे। अव्हां खे ॿुधायूं त छिकताण वारी सूरत हाल आहे। पुलिस मुज़ाहिरीन ते कड़की पई आहे। पुलिस मुज़ाहिरीन ते कड़की पई आहे, लठबाज़ी भी कई वई आहे। एहतिजाज कंदड़ न्याणियुनि ते बि तशदद कयो वियो आहे। कराची में धरणो हणी वेठल IBA टेस्ट पास उम्मीदवारनि पारां CM हाउस तरफ़ वञण जी कोशिश कई वई आहे। अव्हां खे ॿुधायूं त पुलिस खेनि रोके वरितो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां लाइन ते मौजूदु आहे कराची मां KT न्यूज़ जो चीफ रिपोर्टर वहीद लाजपर। जी वहीद, तफ़सील ॾिजो। जी IBA टेस्ट पास जेके उस्ताद आहिनि उन्हनि जी मुतालबनि जी केतिरनि ॾींहंनि खां कराची प्रेस क्लब वारो एहतिजाज जारी हुयो। अॼु जेके IBA टेस्ट पास उस्ताद आहिनि मुतालबनि जी मंटाला प्रेस क्लब खां CM हाउस तरफ़ वञण जी कोशिश कई आहे, पर उनखे जेको पुलिस जे एहलकारनि नाकाम बणायो आहे। बैरियर हणी करे लठबाज़ी कई आहे। हिन वक़्त ताईं जेको उस्तादनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे, 40 खां वधीक हुनजो चवणु आहे त असांजा जेके उस्ताद आहिनि उनखे पुलिस गिरफ़्तार कयो आहे। अटलज मैदान थाणे ते उनखे जेको आहे गिरफ़्तार करे रखियो वियो आहे। हिन वक़्त ताईं जेको आहे लठबाज़ी में उस्तादनि जो चवणु आहे त केतिराई उस्ताद जेके आहिनि असांजा गिरफ़्तार थिया आहिनि। औरतुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। औरतुनि टीचर जेके आहिनि उन समेत 40 उस्तादनि खे गिरफ़्तार करे ऐं CM हाउस तरफ़ जेके वञण जी कोशिश करे रहिया उन्हनि खे नाकाम बणायो वियो आहे। वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील ॾियण लाइ वहीद लाजपर।